लोधरा का फैसला जो है वो आज पूरी दुनिया में गूंज रहा है। लाडला कहता है कि हमने लोधरा से सबक सीखने का फैसला किया है। अब तुम सबक नहीं सीखोगे, कौन तुम्हें सबक सिखाएगी? अंपायर की उंगली नहीं, अवाम के अंगूठे करते हैं, अंगूठे। वजीर आजम मुंतखब करते हैं, क्या बार बार उसको इसी तरह से नाअहल किया जाएगा? लोधरा में इन 154 जी नंढी चूंड में कामयाबी बाद वर्कर्स कन्वेंशन के खिताब कंदे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो त हमज़ा शहबाज़ ऐं मरियम नवाज़ हिकु भेरो ॿीहर लोधरा अची अवाम सां ॻाल्हाईंदा। उन चयो त लोधरा जे अवाम इक़बाल शाह जहिड़े इंसान वोट ॾेई शहबाज़ शरीफ़ ऐं संदसि मान वधायो आहे। नवाज़ शरीफ़ चयो त लोधरा जे अवाम साबित कयो आहे त फैसला अंपायर जी आंगुर न पर अवाम जा अंगूठा कंदा आहिनि। वो अंपायर की उंगली नहीं, अंपायर की उंगली नहीं, अवाम के अंगूठे करते हैं, अंगूठे। और आज लोधरा ने साबित कर दिया है। उन चयो त आम चूंडुनि में पाकिस्तान जो हर तक लोधरा बणिजी वेंदो। हुतां जे अवाम ॿुधाए छॾियो आहे त वोट जो तक़दुस बहाल थी रहंदो। 2018 में इलेक्शनों में इंशाअल्लाह पाकिस्तान का हर हल्का लोधरा बन जाएगा। नवाज़ शरीफ़ चयो त लाडलो चवे थो त हुननि लोधरा मां सबक सिखण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं हाणे 5 वरनि खां पोइ खे सबक सिखण जो ख्याल आयो आहे, पर हाणे क़ौम खेनि सबक सेखारींदी। लाडला क्या कहता है, बोलो मुझे बताओ। लाडला कहता है कि हमने लोधरा से सबक सीखने का फैसला किया है। अब लोधरा का तुम्हें ख्याल आ गया 5 साल के बाद सबक सीखना। अब तुम सबक नहीं सीखोगे, कौन तुम्हें सबक सिखाएगी? अॻूणे वज़ीर आज़म चयो त ग़रीब हारियुनि लाइ हुकूमत तमामु घणो कमु कयो आहे ऐं हाणे भाण जो अघु 1300 रुपया जेको अॻु में 2200 हो। ट्यूबवेल जो ख़र्च बि घटि थी वियो आहे। संदसि चवणो त कराचीअ में रोज़ दहशतगर्दी थी रही हुई, हुननि अचण सां ई कराचीअ में अमुन करायो। अॻूणे वज़ीर आज़म चयो त केपी वारे जो नुमाइंदो लोधरा मां 50,000 वोट जी सरसीअ मां ख्वाब ॾिसी रहियो हो, पर 27,000 वोटनि तां हाराए वियो। नवाज़ शरीफ़ चयो त मथस 1 रुपए जी रिश्वत जो इल्ज़ाम न आहे, कुझु न मिलण ते, पुट खां पघार न वठण ते फारिग कयो वियो। अहिड़ो फ़ैसिलो दुनिया में किथे बि नाहे ॿुधो। संदसि चवणो हो त ईंदड़ चूंडुनि में वॾा फ़ैसिला करणा आहिनि, जेको 70 वरहनि खां थी रहियो आहे, उनखे ख़तमु करणो आहे। नवाज़ शरीफ़ चयो त केसी ताईं वज़ीर आज़म ज़लील थींदो रहंदो, जंहिंखे अवाम वज़ीर आज़म बणाए उनखे बार बार हटायो वेंदो। अॻूणे वज़ीर आज़म चयो त नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज़ शरीफ़ जेकी बि वाइदा कया उहे पूरा कया, पर केपी सरकार अवाम ते को बि ध्यानु नाहे ॾिनो। हमने अल्लाह के फजलो करम से नवाज शरीफ ने, शहबाज शरीफ ने जब भी कोई वादा किया है तो उसको पूरा किया है या नहीं किया? 5 वरहनि में का मेट्रो बस नाहे ठही सघी। नवाज़ शरीफ़ चयो त केपी वारनि खां पुछो वञे त उहे माण्हू 5 साल किथे हुआ ऐं अवाम लाइ कुझु छो न कयो वियो।